दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सैद मुर्तजा अली शाह जी हिदायतुनि ते ज़िला इंतज़ामिया शहरियुनि खे पेट्रोल जी बिना रुकावट फराहमी यकीनी बणाइण लाइ कार्रवाई कंदे तहसील इंतज़ामिया जी ज़रिए आरज़ी तौर बंद पेट्रोल पंप्स ॿीहर खोले छॾिया आहिनि जीअं शहर में पेट्रोल जी दस्तियाबी बरक़रार रहे ऐं शहरियुनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ पेश न अचे। वाज़े रहे त छंछर जी राति लॻभॻि 9 वॻे अवामी शिकायतूं वसूल थियण बाद ज़िला इंतज़ामिया फौरी तौर कदम खणी शहर जा मरकज़ी बंद थियल पेट्रोल पंप्स खोले छॾिया हुआ। तहसील इंतज़ामिया जी निगरानी हेठि जेके पेट्रोल पंप्स खोलिया विया आहिनि तिन में PSO पंप जोही मोड़ सिकंदर फुहाड़ो PSO पंप फिश पॉइंट PSO पंप अवेस मोंदड़ नाको शेल पंप बस स्टॉप फास्ट पंप मोंदड़ नाको ऐं लागरेडिया पंप मोंदड़ नाको लाड़काणो रोड समेत ॿिया शामिल आहिनि। ज़िला इंतज़ामिया लाॻापियल इख्तियारनि खे हिदायत कई आहे त शहर में पेट्रोल ऐं डीज़ल जी फराहमी खे मुसलसल मॉनिटर कयो वञे त जीअं अवाम खे रिलीफ फराहम थी सघे। डिप्टी कमिश्नर दादू चयो आहे त शहरियुनि खे सहूलियतूं फराहम करण ज़िला इंतज़ामिया जी अवलीन तरजीह आहे ऐं उन सिलसिले में बर वक्त ज़रूरी कदम खयां विया आहिनि। शहरियुनि खे बि अपील कई वई आहे त हू सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कनि ऐं कंहिं बि शिकायत जी सूरत में ज़िला इंतज़ामिया सां राबितो कनि।